अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध ऐं ज़िले दादू जी क़यादत पारां दादू सिटी ते उहिदेदारनि में दादू सिटी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सीनियर नायब सदर शाहजहान चन्ना ऐं मुमताज़ अली चन्ना खे डिप्टी जनरल सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे। पीपल्स पार्टीअ तरफ़ां शाहजहान चन्ना ऐं मुमताज़ अली चन्ना खे पार्टी उहिदा मिलण ते संदसि चन्ना बिरादरीअ तरफ़ां मुबारकूं ॾिनियूं वयूं ऐं हार पाराया विया। संदसि चन्ना बिरादरी दोस्तनि एडवोकेट पीर हनी, समाजी अॻवान अब्बास अली वघियो, जावेद लुंड, ज़ीशान जतोई, वाजिद अली चांडियो, रमीज़ सरहो, अब्दुल गफ़ार चन्नो, फ़हीम गुल, शोएब चन्ना, अली रज़ा चन्ना, ज़ाहिद हुसैन, सहाफ़ी अली गुल चन्ना, फ़िदा हुसैन पंवर ऐं शहरियुनि पारां मुबारकूं ॾिनियूं वयूं ऐं हार पाराया विया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फ़िदा हुसैन पंवर, निदायत सिंध, दादू।